नईं सांगड़ में बल्दिया अमले की नाहली सबब कुत्ते खे ॾिनल ज़हर वारी मिठाई बाड़ी खाई फौत थियण वारे वाक़े में इंसाफ़ न मिलण खिलाफ़ बाड़ी के वारसनि समाजी अॻवाननि एहतजाज किया है। ॾिसूं था नादिर बुर्दी जी ही रिपोर्ट। सांगड़ बल्दिया पारां कुत्ता मार मामला है उछलायल मिठाई जेका है वह सांगड़ पावर कॉलोनी वासी जो है बाड़ी खाए वही जेका बाड़ी जेका है वह फौत थी वही जिनका वारिस जेके आहिनि उहे सांगड़ प्रेस क्लब वारो एहतजाज मुज़ाहरो करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कॉलोनी में कुत्ते ज़हर जे करे फौत थी वई जेके नाहिल इंतज़ामिया बल्दिया जी आई ऐं ज़हर उछले हली वई उन्हनि खे असां चयो ही तव्हां कहिड़ो ग़लति कमु कयो आहे। असां पोइ उनजो मेडिकल पोस्टमार्टम कराए थाणे ते खणी वियासीं लाश खे ऐं उते जेको ॾींहं जो 2 बजे ताईं उते जेको DSP ऐं SHO उहे वेठा हुजनि असांजी FIR कोन कटियनि ऐं जेको हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं पिया ॿुधाइनि उन खां पोइ असां खणी प्रेस क्लब जे अॻियां आया आहियूं। 200 माण्हू हुजनि एहतजाज कयोसीं पर सॼो ॾींहुं असां जेको एहतजाज जारी रहियो। राति जो 8 बजे MNA सांगड़ ऐं DC सांगड़ आया त भाई तव्हां कहिड़ो मजमो लॻाए वेठा हो। अफ़सोस हुन ग़रीब मिसकिन जी न्याणी फौत थी वई आहे उन खां को अज़ालो कोन थियो आहे को FIR कोन कटी आहे पर हिननि जेको पंहिंजी मर्ज़ी सां FIR DC इंक्वायरी करे फर्ज़ी इंक्वायरी पंहिंजे कमरे में वेही ऐं धणी खे कोन घुरायो अथसि धणी खे घुराए हुन खां बयान वठे आहे पोइ जेको तूं FIR कटराई आहे पुलिस पंहिंजी बुधियत में DC जे पंहिंजे फर्ज़ी मीटिंग ते कटी आहे उन FIR खे असीं तस्लीम था कयूं। धणी नथो तस्लीम करे असां कोर्ट सगोरी में दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। इंशाल्लाह CMO ऐं एडमिनिस्ट्रेटर गिरफ़्तार थींदा ऐं इन्हनि खे सज़ा मिलंदी। इहे त एहतजाज जेको ई हक़ पंहिंजे वठण लाइ जेको मुसलसल एहतजाज थी रहियो आहे जेको तमामु नाजाइज़ थी रहियो आहे। मासूम कौसर जेका न्याणी आहे हर कंहिंजी न्याणी आहे हर को पंहिंजे बचन वारो आहे। मासूम न्याणी जेका कौसर पंवर सां जेको ज़ुल्म थियो आहे उनजी FIR नथी कटी वञे जेके उनजा वारिस एहतजाज मुसलसल एहतजाज कंदा रहंदा पिया अचनि पर असां ह्यूमन राइट जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन ज़िले सांगड़ जे तरफ़ां असांजी पूरी टीम इन्हनि सां गॾु आहे। इंशाअल्लाह ताला इन्हनि सां जॾहिं बि असांखे सॾु थियो चाहे इस कराची में सॾु थिए चाहे इस्लामाबाद हुजे असांजी पूरी टीम जेका इन्हनि सां गॾु आहे। इन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे उहो इन्हनि जो पंहिंजो इंसानी हक़ आहे। असांजा जेके डिप्टी कमिश्नर SSP सांगड़ अंधा ऐं बोड़ा थी चुका आहिनि। हेॾे ग़रीबनि जो आवाज़ ॿुधणु नथो अचे। ही एहतजाज इहो 6 दिसंबर ते एहतजाज थियो आहे अॼु वरी एहतजाज थिया आहे पर अफ़सोस SSP ऑफिस ऐं पवर पाड़ो तक़रीबन 1 किलोमीटर मस हूंदो पर डिप्टी कमिश्नर SSP सांगड़ SHO सांगड़ उते वञण लाइ तयारु कोन्हे तो आहे घुरण लाइ तयारु कोन्हे को उते हुन खां पुछे त अवां केसि ताईं ऐं राति पेट में हिकिड़ो FIR कटी थी वञे माना हिकिड़े पुलिस जी मद में हाणे अहिड़ी ॾिसो त हिते अंदरि निगरी लॻी पई आहे। असांजो इहो मुतालबो आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां त इन सां जेकी नाइंसाफ़ी थी रही सिलसिलो बंदि थियणु खपे ऐं बिरादरी ऐं जा माइट मिट जेके चवनि जंहिंजा नाला चवनि था उनजी FIR उन नालनि ते कटी वञे छो जो उन्हनि खे बचाइण चक्कर में लॻिया पिया आहिनि। उहो डिप्टी कमिश्नर बचाइण चक्कर में लॻियो पिया SSP सांगड़ बचाइण में चक्कर लॻियो पिया या वॾा जेके ऑफिसर मथे वेठा आहिनि उहे बचाइण चक्कर में लॻिया पिया आहिनि। असांजो मुतालबो आहे त मेहरान चैनल जे थ्रू तंहिंजो आवाज़ पुछाए ग़रीबनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पुॼाए ऐं ऐवाननि में वेठलनि खे ख़बर पए त ज़ुल्म थी रहियो आहे सांगड़ सां। सर मुतालबो इहो ई आहे असांजो त जेको आहे गुज़िरियल जेको वाक़ियो आहे कौसर पंवर जो इन में जेको आहे DC साहिब हिकिड़ी कूड़ी इंक्वायरी विहारे जेको आहे सरकारी मुद्दत में FIR कराई आहे। हालांकि कौसर पंवर जो वाल साहब जेको आहे दरख़्वास्त ॾेई चुको ऐं उन जी FIR न कई वई ऐं पुलिस पंहिंजी मुद्दत में हिकिड़ी FIR कई आहे जेकी असांखे नामंज़ूर आहे ऐं DC जी जेकी इंक्वायरी आहे असां उनखे बि जेको आहे नामंज़ूर था कयूं। असांजी मुतालबो इहो ई आहे त जेको FIR आहे कौसर पंवर जे वाल साहब जी मुद्दत में जेको आहे दाख़िल कई वञे उहो फ़रियादी थिए त हक़ ऐं इंसाफ़ थिए ऐं जेके CMO आहे जेके बचाइण जी ख़ातिर हिकु जेको आहे करप्ट DCO ऐं इन जी इंतिज़ामिया राति ॾींहुं लॻी पई आहे उहो CMO जो नालो जेको FIR में दाख़िल कयो वञे। DC सांगड़ ऐं SP सांगड़ जेको आहे सो धुर थी करे हिकिड़े कातिल खे बचाइण जी पूरी कोशिशि कनि पिया। उन खां पोइ जेको सरकारी मशीनरी इस्तेमालु करे हिकिड़े ग़रीब सां नाइंसाफ़ी कई पई वञे जंहिंमें DC सांगड़ ऐं SP सांगड़ मुलविस आहिनि ऐं कुझु सियासी माण्हू आहिनि पीपल्स पार्टी जा जेके इन में मुलविस आहिनि। असां मुतालबो था कयूं वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला खां त महिरबानी करे इंक्वायरी करे असल जेको जवाबदार आहे असल जेको कातिल आहे हिन मासूम जो उनखे सज़ा ॾिनी वञे। 5 ॾींहं थी विया आहिनि हिननि जो जाइज़ मसइलो आहे इहे कौसर पंवर जी न्याणी न आहे पर पूरे सांगड़ जे अवाम जी न्याणी आहे असांजी न्याणी आहे उन लाइ असांखे एहसासु आहे। असांजे SSP साहिब खां इहो मुतालबो आहे त जेके बि ऑफिसर हिन में बल्दिया जा नाइल ऑफिसर आहिनि जेके सियासी माण्हुनि खे 10 खां 20 लख रुपया मंथली ॾियनि था
उहे उन्हनि खे बचाइण चाहिनि था। असांजो इहो मुतालबो आहे त हिननि ते FIR कटी वञे ऐं FIR कटे हिननि खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिते जी इंतिज़ामिया ऐं बल्दिया जी हिकिड़ो चरे खे भले हुनजी इंक्वायरी करायो, हुनजो टेस्टूं करायो कि हू दिमाग़ जो सही न आहे को। हुन चरे खे जेको सो उहो ॾिननि, गोश्त मिठाई ॾिननि ऐं हुन सां गॾु 4 ऑफिसर बाला ऑफिसर गॾु हुआ। 4 उहे बाला ऑफिसर जेॾी महिल वाक़ियो थियो त हू भॼी विया हलिया। अहिड़ा त डरपोका ऐं मुंहिंजी न्याणी सां ज़ुल्म कयो अथनि। असां थाणे ते बि वेठासीं, 8 कलाक थाणे ते वेठासीं, पर थाणो त कोड़ो की वॾेरे जी उता कोई की कांबू खान जी उता कोई, जिथे DSP साहब असांखे भिटशा जा बेथ पियो ॿुधाए। अरे DSP साहब, तुंहिंजी जे न्याणी लाल ॿाहिरि पई हुजे हा ऐं पोइ तूं भिटशा जा बेथ ॿुधाई हा, उहे तो बेथ पे ॿुधाया, मुंहिंजे अंदर में बाहियूं पे हयूं। शहीद के लिए पामर कम्युनिटी की तरफ से सांगड़ प्रेस क्लब पर रखा गया है, बड़े अफसोस के साथ कि कौसर पंवर को इंसाफ देने के बजाय, इनके दुख दर्द का मदावा करने के बजाय, यहाँ पर इंतज़ामिया जो है इनके ऊपर मरहम रखने के बजाय इस पर इनके ज़ख्म पे नमक पाशी कर रही है।